नाज़रीन, सेवण जे मकराणी मौला में डेंगी वायरस में मुब्तला एक ॼणो फौत थी वियो आहे। वधीक तफ़सील आहे असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर के बुर्दी। जी के छा तफ़सील आहिनि? जी जी तो बिल्कुल सेवण में डेंगी वायरस में नौजवान फुटगी थी है। सेवण के मकरणी मौला में 22 साल असगर सोलंकी है। वो 4 ॾींहंनि खां जंहिंखे डेंगी वायरस सबब शहीद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट में दाख़िल किया। नौजवान एहसान सोलंकी तो इलाज दौरान आईसीयू में वार्ड में धणी दम ॾिनो है। जैसे अस्पताल इंतजाम मुताबिक जो नौजवान है उनके 3 ॾींहं अॻु में डेंगी में मुब्तला थी वियो, जंहिंजे करे नौजवान अॼु जेको सो फौत थी वियो है। नौजवान जो मुड़ सेवण पहुचण ते कहराम मची वियो आहे। जेको घर में रोज़ी नालो मतिलबु आहे नौजवान जे छो ते नौजवान हिकिड़ो उन जी जेका उमिरि आहे 17-18 साल ॿुधाए थो वञे, 18 खां 20 साल उहो बि डेंगी बुखार जे करे फौत थी वियो आहे। जंहिं वधीक ॿुधूं त अस्पताल इंतजाम चवण लाइ त वधीक जेके 2 मरीज़ डेंगी बुखार में जेके वरितल आहिनि उहे शहीद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट में दाख़िल आहिनि। उनजी तिबी इमदाद जारी आहे। जी के अवां जी महिरबानी।